पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वर्कर सैयद ज़ाहिद शाह बुखारी चयो आहे त सखर हाउस अवाम जी ख़िदमत लाइ वसाण नाहे घटायो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॻूणो सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जी हिदायतुनि ते अमल करे पई। सेनेटर इस्लामुद्दीन शेख, एमएनए नोमान इस्लाम शेख, अॻूणो मेयर सखर अरसलान शेख अवाम जा मसइला हल करे रहिया आहिनि। ईंदड़ चूंडुनि में वॾी अक्सरियत सां कामयाब थींदा, अहिड़ो इज़हार हुन सखर जे लेबर कॉलोनी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। ज़ाहिद शाह बुखारी जो वधीक चवणु हो त सखर हाउस जी हिदायत तहत ग़रीब मिसकीन औरतुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत ईंदड़ पैसा औरतुनि खे बग़ैर कंहिं कटौती जे इज़त सां ॾियारे रहिया आहियूं। पीपी जो वर्कर सखर हाउस जो कारकुन आहियां। ज़ाहिद शाह बुखारी वधीक चयो त इस्लामुद्दीन शेख ऐं संदसि टीम सखर जे शहरनि ऐं सखर शहर जे ग़रीब माण्हुनि जी मालिकी कंदे खेनि बुनियादी सहूलियतुनि जी फरहामी लाइ भरपूर किरदारु अदा कनि पिया ऐं इहो सिलसिलो जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।